ईमान मिलियो काजे मुहाबे ईमान के दिल में सांडियो अवल शर्त सवा ईमान जे चारो न थींदो सवा ईमान जे चारो न थींदो ईमान लाइ घणनि बुजुर्गनि घणो कुझु चयो आहे पर सरकार जो हे हुकुम हदीस आहे नबी साईं जी त न थींदो अवामा को अॻे हिकिड़ो ईमान वारो जे सुणी असांजी मोहबत खे वालदेन खां औलाद खां वनास अजमीन सभिनी खां प्यारो न रखंदो त पतो पियो त ईमान छा आहे महबूबनि जी मोहबत चओ मोहबत ना चीज के चीज कंदी आहे मोहबत उन्ही मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची न सघे थो पियो उमिरि ते हिकिड़ा अचनि था हिकिड़ा वञनि था दिलि सभु कंहिंजी घुरे थी त मुंहिंजा मौला मूंखे उमिरो करा बैतुल्ला वटि पहुचाए बैतुल्ला जो तवाफ़ कयां अखियुनि सां बैतुल्ला खे ॾिसां बैतुल्ला खे चुमी ॾियां करी मुंहिंजे दरबार ते पहुचां सलाम साईं खे अर्ज़ु कयां हर कंहिंजी तमन्ना आहे पर जंहिं ग़ुलाम खे नबी अलैहिस्सलाम अल्लाह अल्लाह इन ईमान ऐं इश्क जे करे बैतुल्ला ते बिहारे बाग में ॾियाराए हे भी को शान सुभान अल्लाह चओ 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 ईमान वॾी दौलत आहे वॾी दौलत आहे ईमान ना चीज खे चीज कंदो आहे इश्क ना चीज खे चीज कंदो आहे ईमान उन्हीं मकाम ते पहुचाए जाथे ॿियो पहुची न सघे थो फातिहा ने शान में जॾहिं करीम मक्कतुल मुकर्रम में तशरीफ़ थियो आहे हज़ूर जे कदमनि जे बरकत जे करे कुफर में एतिरे क़दुरु असर पियो आहे के घर छॾे भॼी आहे के लिकी आहे के शरातनि ते पूरा बीठा नमाज जो वक़्तु आहे सरकार बिलाल खे यादि करे थी बिलाल हज़ूर जे ख़िदमत में हाज़िर थियो बिलाल अज़ान जो वक़्तु आहे अज़ान ॾे हाज़िर मुंहिंजा महबूब काथे बीही ॾियां फरमाइनि था बैतुल्ला जे मथां बीही अज़ान ॾे तूं बैतुल्ला खां सिके थो त वञी हथो रखां चुमा अखियूं मटां दुआ घुरां पर जंहिंखे नबी अलैहिस्सलाम बैतुल्ला जे मथां बीहारे त पतो पियो ईमान ना चीज खे चीज कंदो आहे छो त हू ख़रीद थियल ग़ुलाम हो ज़बान जो बातो हो शक्ल जो सादो हो अल्लाह अल्लाह पर ईमान जी दौलत उन ते पहुचायो उहो मक़ाम नसीब थियो जो कंहिंखे नसीब थियो आहे नसीब थींदो जॾहिं बिलाल बैतुल्ला जे मथां बीठो चुप करे बीठी सरकार फरमाए बिलाल अज़ान में ताख़ीर थियो आहे देर थी आहे साईं मसइलो सम्झ में न आयो मदीने तैयबा में हुउमि त अज़ान वारे वक़्तु मुंहिंजो मुंहुं हो बैतुल्लाह ॾे अॼु ख़ुदि तव्हां बैतुल्लाह ते बीहारे अज़ान ॾियारायो था हाणे काॾे मुंहुं कयां सरकार मुर्खी मुर्खी फरमाए थी असांजे मुंहुं करे अज़ान सुभान अल्लाह असांजे मुंहुं करे अज़ान चल ओ अदा इश्क जी ॻाल्हि आहे मोहब्बत जी ॻाल्हि आहे आम जे लाइ न आहे मक्कतुल मुकर्रम में बैतुल्लाह आहे मदीने में रसूलुल्लाह आहे बैतुल्लाह असांजे सिलनि जो काबो आहे मुंहिंजो दिलबर असांजे दिलनि जो काबो आहे तव्हां में इश्क नबी आहे तव्हांजे दिलनि जो काबो मदीने जो साईं आमीन 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 ईमान मिलियो सदके नबीअ जे क़ुरान मिलियो जाओ क़ुरान मिलियो सदके नबी ही क़ुरान को मामूली किताब न आहे वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै मुंहिंजा नबी हे किताब जेको असां तुंहिंजे मथां नाज़िल कयो इन किताब में हर शइ जो वज़ाहत सां रोशनी सां बयान आहे कुल शइ जो इल्मु तफ़रा खां वठी अर्श मुअल्ला ताईं जे इहो इल्मु आहे त क़ुरान में आहे जे इहो क़ुरान सीने में आहे त मदीने वारे साईं जे सीने जंहिं क़ुरान में कुल शइ जो इल्मु हुजे उहो क़ुरान नबी जे सीने में हुजे हा समझो त
तो छा न इल्म खुदा था कयो आहे कुरान मिलियो कंहिंखे मिलियो ईमान वारा मोमिन खे कुरान मिलियो रमज़ान मिलियो सदके मुस्तफ़ा जे रहमान मिलियो सदके नबीअ जे रहमान मिलियो दलील आहे नबी अलैहिस्सलाम खुदा जी हिकड़ाईअ जो दावा जो दलील हूंदो आहे अगर में दावा पेश करने दावा सही आहे त दलील अगर में दलील पेश करने दलील सही आहे त दावा समझ में ईंदी ये दलील में गड़बड़ आहे कलमो बिन सर में आहे पहिरियों हिसो दावा है पोयों हिसो दलील आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ही दावा है दलील मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुद्धो लिखो या योहन्नास नास में सब इंसान किया या योहन्नास अगते किया कद जाअकुम बुरहान तकलीफ कद बेशक तहकीक जाकुम आयो तहांडे छा बुरहान अल्लाह जे हिकड़ाई जो दलील मोहम्मद मुस्तफा दलील खे ॾिसो इहो दलील तुंहिंजो बारह खुदाबंदी में सुभाणे पेश थींदो दलील में गड़बड़ न करे वेठे त मुल्ला तुंहिंजी वादान ते बेकार आहे खुदा के मञण बेकार आहे त नबी अलैहिस्सलाम खुदा जे हिकड़ा जो दलील आहे अल्हम्दुलिल्लाह आशिकनि जो दलील भी सच्चो आहे आशिकनि जी दावा भी सच्ची आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़िरी मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह और पुनल रहमान मिलियो कंहिंजे मावे महबूब जे तो खुदा नबी के दलील करे मोकिलियो न पंहिंजे हिकड़ाई जे लाइ दलील करे मोकिलियो त सुञाणो मुंहिंजे नबीअ खे अॻ में हाकिम दलील करे सघंदो आहे त दलील किथे आहे तुंहिंजी दावा जो वो दलील पेश कंदो आहे वो ॾिसंदो आहे दलील खे दलील में थोरो नुक्स आहे दावा समझ में न ईंदी वो दावा हाराए पोइ हिते मोटंदो अल्हम्दुलिल्लाह असांजो दलील सच्चो आहे असां पेश कंदासीं असांजी दवा हूंदी असांखे ख़ुदा जन्नत में मोकिले ॾींदो आमीन 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 शान आहे मदीने वारे साईं जो मां कुझु जज़्बात में थी हाँ मुंहिंजी आदत आहे मां छा कयां जेसिताईं 5 कलमा पिरींदा नथो बयान का त मूंखे आराम नथो अचे कहिड़ो बायां पर मुंहिंजो नालो ई ग़ुलाम हुसैन गौर तुझे नाले तो ग़ुलाम हुसैन जो ग़ुलाम जो असां बि हुसैन जा ग़ुलाम जज़ाकल्लाह कुर्बानी वारो महीनो गुज़री वाह हुसैन तुझी इस्तकामत के सलाम सलाम वाह हुसैन तुझी शुजाअत के सलाम वाह हुसैन तुझी इबादत के सलाम वाह हुसैन तुझी इज्जत के सलाम तुझी अजमत के सलाम तुझे शान के सलाम तुझे नस्ल के क़यामत सलाम सलाम आए चओ हर सैयद ते सलाम आहे चओ हर सैयद ते सलाम आहे ही दावा सैयदन जी आहे आल बैतन आल रसूल अलवीहन अम्मा खातून जे बतन मुबारक मां हसनैन पैदा थिया आहिनि ऐं अली साईं जेके ॿियूं शादियूं कयूं आहिनि थी सघे थो मथां होॾो हुजनि पर सैयद आहिनि अली जी आल छा आहे औलाद सैयद आहिनि सैयद अली आल बैत आहे बेशक नबी जे घराणे वारो आहे अल्लाहुम्मा हाउलाए सिख लो ओ मुल्ला तुम सैयद से भागते हो हाँ जैसे गिदड़ शेर से भागते हैं तुम गिदड़ हो सैयद से भागते हो तुम्हें वो जोर नहीं है तुम्हारे सीने में बेअदबी है इश्क नबी है तुम गिदड़ हो ये शेर है तो ये जमात है ये सैयद का अदब करते हैं ये शेर है नारे
मुर्दाबाद माखे कुछ लिखते बार तो पाचे इएं ता ना हो पर मेरी के गाल बुधो यजीद अजीम जुल्म कयो बेशक मुंहिंजा साईं हुसैन जी शहादत खां पोइ मदीने तैयबा ते हमलो थो करे ॾिसो किताब पंहिंजा नबी मस्जिद में घोड़ा थो बधराए जबरन ज़िना थी आहे जबरन ज़िना थी आहे अहिड़ो ज़ुल्म जज़ीर कयो आहे कंहिं न कयो आहे सभनि जे तादाद में मुस्तफ़ा जा असहाबी क़त्ल कया विया आहिनि यज़ीद जिन खां बैयत घुरी आहे मुंहिंजी बैयत चयो हुसैन बैयत न कई आहे असां न कंदासीं सिर वञनि त वञनि असां कदम पंहिंजो पोइ ते न हटाईंदा सुभान सुभान गांडा पोइ ज़ात सां गंढे त ॾिस अरे तॾहिं दिलेर थींदे तूं लॻवा भाड़ी भूरी जे पोइ मेरा पीर मेरा मुर्शिद मैं सियासत में हूँ ये हूँ अरे तुम्हारा जो बड़ा है तुम्हारे बड़े की निगाह तो नोट में है ये जमात है इसकी निगाह अरबी घोट में है तुम मुल्ला नोट के तालिब हो ये आशिक़ रसूल मेरे हबीब के तालिब है जो जिसका तालिब है उसको वो मिलेगा अल्लाह अल्लाह मेरा ईमान है क़यामत के मैदान में वो कफ़हू फी कफ़े हबीब मुहम्मदन हुन जो नबी अलैहि सलाम जे हथ में हथ हूंदो आशिक़नि जो हथ हूंदो मुंहिंजे दिलबर जी दामन हूंदी छा न कर्म हूंदो अव्हां खे मुबारक आहे जो तव्हां बेद जा ख़ादिम थी रहिया आहियो और बेद खे तस्लीम कयो आहे सैयद जो अदब था कयो इहो इन्ही जो अदब न आहे मदीने वारे साईं जो अदब है बेशक मुंहिंजा साईं मां ख़ुशामद कोन थो कयां ख़ुशामद करण वारे जमा में थुक आहे दुनिया लाइ मां न आयो आहियां मालिक जा करम आहिनि मालिक जा करम साईं नींगर असांजे घणो ईंदड़ आहे ॾिसी रहियो आहे मालिक जो करम मुंहिंजो को कारखानो कोन्हे ज़रो ज़ेवर कोन्हे रब साईं पंहिंजे कर्म सां ॾे थो अर्ज़ कयां त नबी जो दर पकिड़े अरे ॿिया दर खोटा थी ताला लॻी आहिनि आख़िरी वक़्तु ज़ुल्म जी बाहि भरे थी दर बंदि थी आहिनि जे दर खुलियल आहे त मुंहिंजे दिलबर जो दर खुलियल आहे क़यामत ताईं खुलियल हूंदो आमीन चओ आमीन चओ आमीन चओ आमीन चओ छा टाइम मतिलबु 2 मिंट पोइ थी वञे वॾी न कुफर जी फतवा ख़बर अथव न मस बि सस्ती आहे कलम बि कोन थी पाइनि लिखो कुफर कुफर तोखे ख़ुदा अता कयो असांखे ख़ुदा इश्क अता कयो अरे काफ़र कंहिंखे न चओ वॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे जो हुनमें सिफ़त काफ़र जी कुफर जी न आहे त चवण वारो ख़ुदि पाण काफ़र थो थिए हे फ़ैसिलो आहे हुनमें सिफ़त जे करे कुफर जी न आहे हुनखे काफ़र चवणु मुशरिक चवणु ख़ुदि पाण चवण वारो काफ़र थी पए थो एॾो ज़ुल्म मथे ते न खणो मुल्ला पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा कहर वारो चंबो लॻंदो नालो वेंदो निशान वेंदो ज़ात वेंदी अल्लाह अल्लाह अॼु ख़ान साहिबा मीर साहिबा मौलाना साहिबा बाबा मैयता खणोसि हाल यार इहो आहे इन्ही जे लाइ इन्ही वक़्त लाइ कुझु कर मतां इहो ॿार खणी अॻिते हले ऐं मौत जा माण्हू अचनि पोइ ॾुख ॾिसणो पवे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक हिन जमात खे इन्ही ॿार खां बचायो आहे असांजे ज़बान में मोहबत आहे असांजी ज़बान में प्यार आहे असांजी ज़बान में इश्क़ रसूल आहे असांजी ज़बान में नबी जी आल जी मोहबत आहे असांजी ज़बान में चङाई ऐं भलाई आहे आमीन छा थियो टाइम छा थियो हाँ 4 वो दुआ करो नमाज लाइ कांई थींदी 3 पूरा थी विया दुआ करो अज़ान कांई थींदी आहे 2 मिंट बस रदी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु ज़ालिक लिमन खशिया रब्बह अल्लाह तव्हां खां राज़ी आहे तव्हां अल्लाह खां राज़ी रहो इहो सॾु या त सकरात में थींदो या त क़ब्र खां निकिरण में वक़्तु थींदो या त जन्नत में दाख़िल थियण वक़्तु थींदो
रदियल्लाहु अन्हुम अवां जे अमल इखलास खां मां राज़ी हां। गुनाह त तव्हांजा घणा थिया पर जेको तव्हांजे अमल में इखलास हो मुंहिंजी रज़ा ख़ातिर तव्हां थोरो अमल कयो उहो थोरो अमल बि तव्हांजो क़बूल आहे। मां तव्हां खां राज़ी हां। हाणे तव्हां मूंखां बि राज़ी रहो, मूंखां बि राज़ी रहो। या त सकरात वारे वक़्त में ॾुखे वक़्तु आहे न, या त क़ब्र खां निकिरंदो काॾे वञूं सॾु थींदो गम न कर ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून। मलाक नाज़िल थिया सकरात में नाज़िल थिया उते नाज़िल थिया चवंदा ला तख़फ खौफ न कर हुज़ुन न करे व अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून। उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो वियो हो। पतो पियो त मल साईं जन्नत आहे, क़ब्र खां निकिरण साईं जन्नत आहे। सुभान अल्लाह, आशिक़नि जो छा निशान आहे। अर्ज़ु कयो जरा तवज्जो। आशिक़ जे लाइ जेका रज़ा महबूब जी आहे न हर नेमत खां मथे हर नेमत खां मथे आहे। बेशक आशिक़ जे लाइ जेका रज़ा महबूब इन रज़ा जे ख़ातिर इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचे जे गल ते छुरी रखी। छुरी कम न कयो, कावड़ को पत्थर खणे तो पत्थर बाध थी पियो। फरमाइनि था छुरी तोखे छा थियो आहे कि भला ममे ताक़त ई कान्हे का, तूं खलील आहे रब जलील आहे, हुन ताक़त मुंहिंजी खसे वरिती आहे। पत्थर ते मां कमु कयां थी, हिते मां कमु न करे सघंदुसि। इन रज़ा जे ख़ातिर सुभान अल्लाह इमाम हुसैन आली मक़ाम अल्लाह अल्लाह इब्न अली जंहिंजो नानो नबी पंहिंजी जान मासूम जान पाक जान पंहिंजो अहल करबो बला में कुर्बान करे ॾेखारे। इन रज़ा जे ख़ातिर मुजाहिदनि अल्लाह अल्लाह महाज ते पहुची इस्लाम ख़ातिर दीन ख़ातिर पंहिंजा सिर कुर्बान करे छॾिया। अल्लाह अल्लाह अदा आशिक़ लाइ पंहिंजो सिर घटि आहे। रज़ा रब जी वधीक आहे। बेशक रज़ा रब जी वधीक आहे, हथु खणी चओ वधीक आहे। दोस्तो इश्क जूं ॻाल्हियूं खुटंदियूं कोन को, आलम सगुरा वेठा आहिनि, मोहबत जूं ॻाल्हियूं खुटंदियूं कोन को। इन जे लाइ सुहिणा पंहिंजे गिरे पार में झातरी पाए ॿेॾे न वॼायो। पंहिंजे अक़ीदे खे सचो रखो, पंहिंजे इरादे खे सचो रखो, पंहिंजे तस्वर खे सचो रखो त पोइ तूं सचो आहीं त क़यामत में सचनि था हूंदा। आमीन। फदखुली फी इबादी ड्रगी आया था पछा जे लफ़्ज़नि फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो। ओ मुंहिंजा बाना तुंहिंजी इन सां मोहब्बत ही, इन सां प्यार हो, अॼु इन टोले में दाख़िल थी वो जन्नत में तू इन सां गॾु दाख़िल थी। उम्मीद आहे रब में जे दिल में सचाई आहे त फदखुली फी इबादी सर थींदो अकेलो जन्नत में न वञ। तोखे रफ़ीक हो और रफ़ीक हो सुम्मत तरीक़ो। और मुल्ला रफ़ीक वठो, मुर्शिद कामिल वठो, पीर कामिल वठो, नाक़िस न वठो, ना सजण वारो न वठो, 100 रुपए जे पोयों लॻण वारो न वठो। तूं नोट जे पोयों लॻो आहे, हीअ आशिकार बि घोट जे पोयों आहिनि। जे हिते पोयों आहिनि त उते बि हथु इन जो हूंदो, दामन मदीने वारे साईं जो। आमीन आमीन आमीन। दुआ घुरो साईं, दुआ घुरो मुंहिंजे लाइ दुआ घुरो। 4 साल खां वठी मां बीमार आहियां, हेतिरो पंधु हली कोन सघां थो, तकलीफ़ जी हालत आहे। अलाह जो करम थियो आहे, 2 दफ़ा कैंसर थी आहे, मसाने में वरी कंडे में, रब जे करम सां खलास। दुआनि जे करे सुहिण जे करे असर पइजी आहे। डॉक्टर मनो कि गाड़ी ते कतन न चढ़ो, वरी कंदो रहम नसूं सनूं बंदि थी वई हुन जेके मैं उहे कम न थियूं कनि। मूंखे तकलीफ़ आहे, आज़ार रहे थो पियो, पर रब करीम एतिरो मोहताज न कयो आहे जो मां मोहताज थियां। उहो बि मोहताज आहियां। दुआ को त हे बीमारी मुंहिंजी ख़तमु थिए। मुंहिंजी ज़िंदगी हिन राह में गुज़री आहे।
मुंहिंजो बाबो जईद आलिम हो उन ख़बरां ॿुधायमि अलाए किथे पथर हुया। अल्लाह अल्लाह हे बि अहल बैतनि जो घराणो आहे, सभु आलिम आहिनि। मुंहिंजा वॾो कमु दीन जो थियो मियां साईं फ़क़ीरुल्लाह जे वक़्त में बाद में वॾो कमु दीन जो थियो। अॼु साईं खे दर्स बद सभिनी खे अर्ज़ु आहे त दर्स निज़ामी शुरू कयो, आलिम दीन जो को आशिक़ रसूल सचो रखो त कमु वधे, अॼु शिकारपुर में हक़ जो नारो बुलंद थी वञे। आमीन। अरे शिकारपुर अहल बैतनि जी अमुल तू छा ते महसूस थियो तू निकिरी ॿाहिरि रहर ते वञ, शिकारपुर सईदनि जी आहे या फ़क़ीरुल्लाह अहलुल्लाह ज़िंदा आहे। इन औलिया अल्लाह ला यमूतून, जेके दोस्त आहिनि उनखे मौत न आहे, मरे मुनाफ़िक़ तो मोमिन क़ब्र में ज़िंदा आहे। सुभान सुभान सुभान। मां दुआ थो घुरां, दुआ खां बाद हिकिड़ो अंगल तव्हांखे कयां, मञींदव? चंदो कोन कयां थो, चंदे वाले वो है वो मुवहिद। अरे खुदा पर भरोसा रखो, चंदा तो न करो ना, खुदा से मांगो ना। ये खुदा से मांगने वाले हैं, ये खुदा से मांगने वाले हैं, अल्लाह से मांगने वाले हैं। अल्लाह अल्लाह कर